किलीअ में कोट पियो थी मिठा पायूं वञ जा पली ऐं मच्छी कया मानी खायूं वञ जा ओ साहब। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो राजा समो तव्हां सभिनी सॼणनि खे सलाम क़बूल पवे। जीअं त हिकिड़ो फेसबुक जो तमामु वॾो मशहूरु पेज आहे हिकिड़ो सोशल मीडिया जो, उनजो नालो आहे यादगिरियूं परवीन एजाज़। तमामु वॾो फेसबुक पेज आहे। हिते तव्हांखे तमामु बहितरीनु पोस्टूं पढ़ण जे लाइ मिलंदियूं, तमामु बहितरीनु वीडियोज़ ॾिसण जे लाइ मिलंदा। मुआशिरे ऐं हालात जे हवाले सां जेको कुझु बि आहे तव्हांखे उहो हुन फेसबुक पेज ते ॾिसण जे लाइ मिलंदो। ऐं इन पेज खे अव्हां लाइक कयो, इन खे फॉलो कयो, इन खे शेयर कयो पंहिंजे साथियुनि सां। हिते तव्हांखे बहितरीनु सॉन्ग्स ॿुधण जे लाइ मिलंदा ऐं मज़ाया जेको आहे वीडियोज़ ॾिसण जे लाइ मिलंदियूं। ऐं उते जेको मुंहिंजे गाननि खे तव्हां जेको प्यारु ॾिनो आहे, मोहबतूं ॾिनियूं, उन्हनि सभिनी मोहबतुनि जे लाइ तव्हां सभिनी जो बेहदि शुक्रगुज़ार आहियां। तव्हां सभु ख़ुशि हुजो, आबाद हुजो, तव्हांजे लाइ खोड़ सारियूं दुआऊं। पर इन फेसबुक जे पेज खे लाइक करणु ऐं फॉलो करणु न विसारींदा। पेज जो नालो आहे यादगिरियूं परवीन एजाज़। सदा सलामत।